कटे जेको वायु सां जेको प्रेशर आहे जेको असांखे इन ॿोली में ॿी का बि पढ़े तो हाणे मां आख़िरी किताब जे लाइ गुज़ारिश कंदुसि बुखारी जो शेर पढ़ी ऐं अॼु सॼी मां सॼे खे त गुरू छो ख़बर खां वठूं हक़ भोगे पिनण खां छिनण में मज़ो थो अचे बन लहे वतन जी हदुनि लहे हक़ लहे भेण में मज़ो थो अचे गुज़ारिश कंदुसि सिंध जे मर्कज़ी सदर ऐं हाजी शफ़ी मोहम्मद सदे साहब खे त पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे गर्मीअ जे करे मां इलाही मुख़्तसर कयो मां हुन ते छॾियां वञा कमु अञा घटि कयो अथई बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम ताई थोरा तो ताई शुक्रगुज़ार आहियां पंहिंजे प्यारे साईं सेक्रेटरी लतोई साहब मर्कज़ी जनरल सेक्रेटरी सिंध जीअं अॼु पूरे सिंध खे हिते पहिरियों दफ़ो वर्किंग कमेटी जे इजलास जे सूरत में गॾु करे मूंखे बि ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो तव्हांखे बि ख़्याल इंतज़ार करण जो मौक़ो ॾिनो ऐं सलाहूं थो पेश करियां तव्हां सभिनी दोस्तनि खे सॼे पूरी सिंध जे कुंड कुर्श मां तक़रीबन जेके बि वर्किंग कमेटी जा अक्सरियत आहे सभु दोस्त हिते मौजूदु आहिनि उन सभिनी जी महिरबानी गुज़ारिश अर्ज़ु कोन दादा तंज़ीमुनि जो जेका सूंहं सॼे प्राइमरी उस्ताद जे मसइलनि जे हल लाइ अहिड़ियूं गॾिजायूं उन जो हल आहे मुस्तक़िल हल इहो आहे कुझु दोस्तनि कुझु सुवाल कया आहिनि मर्कज़ी सदर जे हैसियत में पहिरीं उनखे थोरा वज़ाहतूं पेश कंदो आहे हिकिड़ी वज़ाहत इहा कंदो आहे दोस्तनि चयो आहे त तव्हां वर्किंग कमेटी जो इजलास को ठाहे पोइ तहरीक जो ऐलान कयो आहे त तव्हां दोस्तनि खे यादि हूंदो मूं पहिरीं ॿुधायो 22 तारीख़ ते सॼे प्राइमरी उस्ताद जे हिननि मर्कज़ी चूंडियल मर्कज़ी उहिदेदारनि जॾहिं हैदराबाद में हलफ़ कयो मुमताज़ मिर्ज़ा ऑडिटोरियम हाल में त उन मंझि साईं सिकंदर ऐलान कयो त असां 15 ॾींहंनि जे अंदरि तहरीक हलाईंदे जेकी सर्च स्टेक नोटिस जारी थियो जंहिंजी सॼे सिंध जी हाल त उहा सिंध जी जनरल बॉडी आहे हिन वर्किंग कमेटी जेका सिंध जी जनरल बॉडी जा इख़्तियार वधीक आहिनि उन में असां सभु त कुझु हिते दोस्त ॾिसां पियो उहो उन्हनि जी कोन हुया पर हिते जेके दोस्त वेठनि में अक्सर उहे दोस्त बि हुया जिन हिकिड़े अधु ज़िक्र बि कयो आहे त असां उते माना मूं बि साईं सिकंदर जो हिते जीअं ऐलान खे कोट कंदे मूं पाण ऐलान कयो जेकॾहिं 15 ॾींहंनि अंदरि 22 तारीख़ 22 जुलाई ते असां हलफ़ कयो त असांखे जेकॾहिं नोटिफिकेशन न मिलियो सर्विस जो त असां प्रेस कॉन्फ्रेंस करे तहरीक जो ऐलान कंदे जंहिंजी असां ऐवान मां मंज़ूरी वठी हुई त पोइ हाणे वरी अॼु बि जेका तहरीक ऐलान कयोसीं त उनजी अॼु बाज़ाब्ता तौर ते जेके बि ज़िले जा सदर उन सभिनी दोस्तनि खे हिते विहारे उन सां मशवरो करे सिलसिले तौर सां न आहे उन खां का तहरीक में का तकड़ थी वञे या तहरीक में सुठियूं सलाहूं जिते सभु सुठा तव्हां जहिड़ा ज़हन वेंदा असां नाजिज़ माण्हू आहियूं तव्हां दोस्त ज़हन वेंदा त अञा का सुठी तजवीज़ अची वञे पर असां तहरीक जी मंज़ूरी अॻे ई वठी छॾी हाणे दोस्त चवंदा त साईं के दोस्त ॻाल्हायो त बाबा हैदराबाद जे प्रेस कॉन्फ्रेंस करियो आहे बाबा प्रेस कॉन्फ्रेंस जे लाइ लाज़मी न आहे त को हैदराबाद जो प्रेस कॉन्फ्रेंस बि ज़रूरी आहे या सभई ज़िलनि जा सदर विहारे पोइ उते प्रेस कॉन्फ्रेंस कजे और मर्कज़ी सदर खे इहो इख़्तियार आहे जॾहिं हुननि के सिंधी जनरल बॉडी ऐवान मंज़ूरी ॾेई छॾी मूं साईं सिकंदर जेतिरी खे बि गुज़ारिश कई त साईं तबियत सही नहीं मोकिली तव्हां भले टोनो मोहम्मद खानी प्रेस कॉन्फ्रेंस करे छॾियो पोइ हाणे दोस्त बादशाह माण्हुनि खे सम्झाया त हाजी असां मंज़ूरी अॻे ई वठी वरी बि अॼु पूरी सिंध जे सभिनी तरीक़े जे हेडक्वाटर में एहतजाज जो ऐलान थियल आहे अॼु आहे सुभाणे आहे परीहं आहे ऐं उन खां पोइ वरी कुदरत थोरो हिन मंझि प्रिंट जी ग़लती थी विया छोकिरे कंप्यूटर वारे खां असां 5 ऐं 6 सेप्टेंबर ज़िलनि जा मुज़ाहरा लिखिया पर हुन में अगस्त लिखी वियो आहे त महिरबानी करे इहे जेके सिंधी जिन बि दोस्त न विया आहिनि त उहो उनखे 5-6 सेप्टेंबर करे पढ़नि या हिन में करे छॾनि महिरबानी करे 5-6 अगस्त लिखियलु आहे मूं साईं अख्तर नवाज़ खे चयो त उर्दू वारो आहे कराची में इहे सभु
सॼो ॾींहुं वेही हिनखे ठाहिण जी त सॼो ॾींहुं थो खपे पोइ असां अॻे ई हमेशह इहा मज़ूरी कई आहे सॼी असांजी ख़िदमत कई आहे त पर किथे किथे इंसान खां तकड़ी का शइ हालांकि असां कोशिशि कई ड्राफ्टिंग जी कोशिशि कई पर मूंखे साईं आरम्भ करे छॾियो त आहिस्ता में तव्हां 5-6 अगस्त लिखियो आहे हू यकदमि फ़ोन कराची कई पर तसी प्रिंट हुते प्रेस आहे दरी कोन को छपी वियो हाणे वरी सिंधी या असां अलॻि जेका चार्टर ऑफ डिमांड न या जेके यादाश्त न मोकिलनि थियूं हे छपरायूं था जेके असां सभिनी ज़िले सदरनि खे मोकिलींदासीं ज़ाहिर आहे हर तरीक़े ताईं असीं नथा पहुचाए सघूं न ज़िले सदरनि खे मोकिलींदा जिन जूं एड्रेस तकरीबन मूं वटि अची वियूं साईं अख़्तर नवाज़ कुरैशी जिन काफ़ी ज़िले सदरनि खे मोकिले ॾियनि जिन जे न आहिनि उनखे मूं हुते ॾेई छॾनि बाक़ी जेके का गुरबा ऐं कोशिशि था कयूं सिंधी में जेके इहे छपायूं त इहा तहरीकी साईं अॻे ई जनरल बॉडी में ऐलान करे छॾियो वर्किंग में इजलास में हलफ़ कयोसीं ॿी आहे असांजे हैदराबाद जी में सदर साहिबु वेठो आहे त जेका मूंखे ख़बर हेसि ताईं आहे सम्झो त जेको बि काउंटर साईं जो जेको शर्त आहे उहो तक़रीबन डायरेक्टर सभिनी लेटर ॿुधाए करे सवाइ हैदराबाद जी ॿियनि सभिनी डायरेक्टर लेटर कढी उहो ॿुधाए करे ॾियनि ऐं उन ते सही स्थिति टे सभु अमल बि कनि हैदराबाद कोन पिया कनि उन लाइ तव्हां जी अहिड़ी का पोस्ट मीटिंग थी हुई ऐं तव्हां कामयाबी मीटिंग बि कई पर उहो अञा लेटर शायदि अञा जहाजी कोन थियो आहे उहो महिरबानी करे असांजे चवण ते त कोन कयो आहे हिन कैंसिल हुन चयो त 9 ग्रेड ताईं तव्हां न मोकिलियो करे न पोइ लेटर करे न हुनखे वापसि था वठे जेको हुन पहिरीं लेटर कढियो आहे न उहो ॿियनि सभिनी हा पर उहो लेटर कराए छॾियो चवण जो मक़सदु इहो लेटर कराए त इहो मसइलो थी वियो ॿियो जेको काफ़ी दोस्तनि इहा पॉइंट आउट कई आहे असां असली इहो हो नकली न पोइ असां पाण खे असली सॾायूं कंहिंखे नकली था चयूं पर जॾहिं हिते सभु सीनियर दोस्त वेठा आहियो जॾहिं हाई कोर्ट सख़्तु हुकुम कयो इंडस्ट्री डिपार्टमेंट जे मरी साहिब खे बाबा निगरान मुक़ररु कयो तव्हां इलेक्शन करायो उन मज़े साईं गुलाम रसूल मेहर पाण पसंदि ते मर्कज़ी इलेक्शन कमेटी चेयरमैनी ऐं हिकिड़ी मेंबरी खे बि ऐं साईं सिकंदर साहिबु उन मीटिंग में साईं सिकंदर खे उन्हनि वाइस चेयरमैन सेक्रेटरी हिकिड़ी मेंबरी ॾिनी उन्हनि पाण की हिन मर्कज़ी ऑफिस में साईं गुलाम रसूल जो नामज़द कयल हाई कोर्ट जे तरफ़ां इलेक्शन कमेटी जो चेयरमैन काज़ी ख़ान जमाली साहिबु हिते वेही सभिनी गॾिजी हलफ़ कयो सभिनी ते हलफ़ कयो जॾहिं इलेक्शन जो शेड्यूल त ज़ाहिर थियो जॾहिं मर्कज़ी इलेक्शन जो शेड्यूल यूथ इलेक्शन जो शेड्यूल उन ॾींहुं साईं वरी मीटिंग मां पाण आस्ते आस्ते करे गाॾी भॼी वियो वञी पंहिंजो ॿिन्हिनि खां अलॻि इलेक्शन ऐलान कयो हाणे उन मुंहिंजे ॾोहो कजो पाण इलेक्शन छॾी भॼी हलिया पोइ हुन कयल आहे छा डपो 5 साल जी कारकिरदी हुई या न हुई उन ते घणो बहस कोन थो कजे हिते पॉइंटर्स कोन करण जो टाइम न आहे इहे मसइलो उनजे बावजूदि बि साईं असां वटि न को तफ़रक़ आहे सभु भारियूं साईं गुलाम रसूल वारनि 2022 में जॾहिं मर्कज़ी सदर तहरीक जो ऐलान कयो असां बीमारी जी हालत में हुन सां साथ ॾिनो ऐं साईं मुमताज़ वैदे खे नॉलेज में हिकिड़ी शइ आम थो चयां त 2015 मंझि बि धड़ाबंदी हुई साईं सिकंदर ॿुधायो त छटगिरी हिकिड़े पासे सदर हो हिकिड़े पासे आउं सदर हो उन टाइम में हिन मर्कज़ी ऑफिस में तव्हां जहिड़ा दोस्त आया जॾहिं गॾु हिकिड़ी मीटिंग कराई उन में ऐलान कयो 1.8 एजेंडा हुन टाइम हिकिड़ी तहरीक हली पीचो हटायो तैलीम बचायो हा न 1.8 एजेंडा बसि दैट्स ऑल ॿी का शइ कोन्हे असां सभिनी हैदराबाद में जेको मुज़ाहिरो कयो उनजी मूंखे चयो त तव्हां दोस्त करियो ऐं सिंध हैदराबाद में उहो मुंहिंजे ख़्याल में हैदराबाद जे तारीख़ जो वॾी में वॾी हिते अची मुज़ाहिरो करे ॾियो उन मंझि छड़गी साहिबु बीठो साईं मुरम जाकत दीदर बीठो ऐं आऊं बीठोसीं टे गॾु बीठा हुआसीं सभु दोस्त हुआसीं वरी इन कराची में उहो धरणो लॻो तहरीक हली ऐं अरेस्ट थी वियुसि पोयां कमिशन ऑफिस में उन ॻाल्हियूं करे हिते जो पाण ख़तमु करे छॾियो उन तहरीक जी का बि रिज़ल्ट माना तारीख़ में उन पहिरियों दफ़ो मूंखे राति जो 2 बजे जग जो नुमाइंदो कजो कि हाजी साहब ऐसी तहरीक हमने कभी भी नहीं देखी आप रेड जोन में आके रात का 12 बजे लेकिन तुम्हारे दोस्त लफ़्ज़ कोन थो ॻाल्हायां वरी पाण जे हथ हे मुर्सी कंदा उन टाइम में आसिफ़ ज़रदारी साहिब वारा वेठा हुआ दुबई में तभी दुबई मुंतकिल भाई दुबई से ऐलान हो जाता कि जो आज हट जाता लेकिन आप समझ नहीं कि आप लोग साथ बात करके भागे
माज़ी जो तजुर्बा पर वरी बि सिंध जे प्राइमरी उस्तादनि सिंध जे तइलीम जे लाइ सिंधी उस्ताद जे फल जे लाइ जेकॾहिं तव्हां दोस्तनि जेका तजवीज़ ॾिनी आहे साईं सिकंदर मूंसां मशवरो कयो उन में साईं सिकंदर साहिबु असांजो जीवज़ सदरा साईं अता उठो साईं मुमताज़ साहिबु आहे साईं गुल मोहम्मद आहे साईं कमर अब्बास आहे इहे दोस्त तव्हां हुन सां ॻाल्हायो असां गॾु तहरीक हलण जे लाइ तयारियूं साईं गॾु हुन सदर हुन जी क़िस्मी असांजी सदर असांजी क़िस्मी तहरीक हलायूं उन में कोशिशि करे हलायूं पर हाणे उहा शर्त हीअ आहे त ॻाल्हियुनि जे अख़्तियार जे जेको हुन कनि असां वरी हिकिड़ी कमेटी ठाहियूं जेका गवर्नमेंट सां ॻाल्हियूं करे छो त हो रुॻी हमेशह छो त 7 जून 2022 ते सिंध जे हज़ारे उस्ताद साईं सिकंदर वेठो आहे हज़ारे उस्ताद हुते गॾिजादी पर हुन राति जो अॻे सॼो कमु करे पंहिंजा मरादूं हासिलु करे छॾियूं हुयूं ऐं असांखे सॼे हज़ारे उस्तादनि खे मायूसी मुटणो पियो वरी बि ईअं न थिए त वरी बि इहा असां मुंहिंजी घुसड़ी वरी इहो धंधो थी वञे ॾियो उन जी ज़िमेवारी दोस्तनि जी हूंदी तव्हां दोस्तनि जी हूंदी बाक़ी असां उस्ताद जे अज़ीम मफ़ाद ख़ातिर तव्हां सीनियर उस्ताद जो तव्हांजी तजवीज़ खे असां हिनखे क़बूल कंदा तयारु पर असां पंहिंजी तहरीक ख़तमु कोन कंदासीं छो त हो वरी शर्त हणंदा त जेका तव्हां तहरीक कई आहे न हो हुते शातिर ज़हन छो त हुननि जी उस्ताद सां को बि सरोकार न आहे गुज़िरियल 5 साल में हुन भला हेॾा चंदा इस्लाम जो ऐलान कयूं हेतिरा चंदा वरितूं वरी इम्प्लाइज़ ऐलान साईं सिकंदर साहिबु असां 17 जून 2025 ते हिन मर्कज़ी ऑफिस में पहिरीं GR जे लाइ मीटिंग पहिरीं कई साईं सिकंदर जे हुकुम ते हिते कोठाई उन खां पोइ वरी अशरफ ख़ासगीर साहिबु उन टे में मूंखे चयो त असां मीटिंग में अचूं था कोन आया पोइ वरी हुननि पंहिंजी अलॻि हिकिड़ी ठाही वई अलायंस सिकंदर खे मुंहिंजो मां छॾी सघियुमि भले भले छो त पाण ते कंदा भई हिनखे पंहिंजी ज़ाती मफ़ाद ॾिसंदनि असांखे त ख़बर आहे केरु केतिरे पाणी में आहे पोइ उहा जेका हुन समुंड जी जेका हालत असां वरी समुंड जी हिमायत कई पंहिंजे सभु शयुनि खे अनाउनि खे ख़तमु करे दफ़न करे असां हुनजी मुकमल हिमायत कई असां हुन में शिरकत कई को बि उहिदो कोन वरितोसीं असां मेंबर जी हैसियत में हुन तक पूरी सिंध में कुलो में बिठासीं पर तव्हां ॾिठो त उन्हनि माण्हुनि उन्हनि समुंड जी तहरीक सां सिंध जे 6 लख मुलाज़िमनि सां कहिड़ो अशर कयो उन खां तव्हां वाक़ुफ़ु आहियो बाक़ी हुन असां ॿुॿरियुनि खां ॿीहर घुरूं ॿुॿर खां ॿीहर घुरूं इहो नाम ॿुधाए पर वरी बि छो त मथां सिंध जो उस्ताद चयो त तव्हांजी साईं तकरीर जी रिकॉर्डिंग थी आहे दोस्त ॾिठो रिकॉर्डिंग खे बि आहे सोशल मीडिया ते ऐं हिन प्लेटफॉर्म तां सिंध जे प्राइमरी जे वसीतर मफ़ाद में पंहिंजे सभु आनाउनि खे दफ़न करे चवां थो अचो ऐं वचन करियो पंहिंजे थके जो पंहिंजे उहिदे जो पंहिंजी माउ जो वचन करियो त उस्ताद जे हक़ जे लाइ सर्विस असांखे का बि लालच कान्हे असांखे लालच इहा आहे त प्राइमरी उस्ताद ख़ुशहाल त सिंध ख़ुशहाल असां चाहे असांजी ज़िंदगी जो मक़सदु आहे त असां हमेशह सिंध जे प्राइमरी उस्तादनि खे देवता करे मञियो आहे ऐं देवता करे मञा थी पूरी ज़िंदगी प्राइमरी उस्ताद जे हक़ जे लाइ जहिड़ो हालो मूंखे भले केरु बि अॼु हलफ़ कयां पंहिंजी माउ जो हलफ़ करे चवां थो करे सिंध जे प्राइमरी उस्ताद जे हक़ ते न सौदेबाज़ी अॻे कई आहे न हाणे कंदासीं हमेशह तहरीकुनि में पैसे जी चंद जी ज़रूरत पए ऐं फ़क़ीर माण्हू न को पुनो न को करियूं जेके तहरीक कयूं जेके लांग मार्च हलियासीं जेके जोधो करे पंहिंजे बचे जी रोज़ी मां पंहिंजे बचे जी रोज़ी मां ख़र्चु कयोसीं अॼु इहा पोज़ीशन मूं वटि गाॾी कान्हे ऐं मुंहिंजो तहरीक मूं थो वञाए मूंखे गाॾी जी ज़रूरत कान्हे न को मूंखे बैंक बैलेंस जी ज़रूरत आहे न को मूंखे थथ ठाहे जी ज़रूरत आहे कंहिं शइ ज़रूरत मूंखे सिर्फ़ु इज़त जा बुखे आहियूं असां चाहियूं था त सिंध जो प्राइमरी उस्ताद ख़ुशहाल हुजे हींअर विदे चाहियूं था त सिंध जे प्राइमरी उस्ताद खे सर्विस स्ट्रक्चर मिले हुनजी तरक़ी असां हाणे रिटायर थियनि थियूं असां अक्सर जेके दोस्त आहियूं रिटायर थियनि थियूं असां चयो त पोइ जेको असांजी नस्ल आहे पोइ जेके प्राइमरी उस्ताद आहिनि उहो पंहिंजो सुखियो गुज़ारनि प्राइमरी उस्ताद सुखियो हूंदो त सिंध सुखी हूंदी इहा थोरो ख़वाहिश आहे उन जे लाइ सभु क़ुर्बानियूं ख़तमु साईं मुमताज़ तव्हांखे पावर न ॻाल्हायो अचो गॾिजी जदोजहद करियूं बाक़ी हे चवंदा त उहा तहरीक ख़तमु करे छॾो हो चवंदा ई ऐं हुनजे हर शइ खां तहरीक ख़तमु करे हाणे पोइ था ॻाल्हायूं त तहरीक ख़तमु कंदासीं मस में हिकिड़ो ट्रिप इशू थियो आहे 2017 में बि जॾहिं असां लॉन्ग मार्च जो हिन मर्कज़ी ऑफिस में ऐलान कयो त अक्सर त दोस्तनि जी उन मुंहिंजी मुखालफ़त कई पतो खां बदशा खां कराए छॾिया इहे लॉन्ग मार्च थियनि पंधु थींदियूं आहिनि तूं चरी हुई छा पर पोइ वक़्तु ॾिसो त लॉन्ग मार्च पोइ मोचड़ा बि खाधे जेल में वियासीं 22,000 उस्ताद रेग्यूलर थिया वरी 22,000 उस्ताद रेग्यूलर थिया ईअं न
मुकमल पोइ वारे के असेंबली में पंहिंजे MPs खे वठी असेंबली जी फ्लोर ते इज़त लॻाए उन उस्ताद खे रेगुलर करा थी पर रेगुलर असेंबली कई पर सेक्रेटरी करे न वरी उनखे रेगुलर कराइण जे लाइ बेदी जी मदर खां कराची त लॉन्ग मार्च कयोसीं जॾहिं हैदराबाद पहुतासीं त 29 उस्ताद खे मुंहिंजे MP मूंखे चयो त मैडम फरियाद करणु पोइ चयो त हाजी शफ़ी खे त हाणे तरीक़े ख़तमु करे अॼु 29 जो रेगुलर असां नोटिफिकेशन ध्यानु था करियूं जॾहिं कराची में नोटिफिकेशन इशू थियो उते कराची में मुंहिंजो डिप्टी सेक्रेटरी में हिकिड़ो सुठो दोस्त हो उन मूंखे त हज़ार हिन में त तव्हांजी 6 साल सर्विस चट आहे इहो हिनखे क़बूल थो न करियो उन टाइम में एक्शन कमेटी जी जेका काबिना हुई केरु मिलो उनखे मूं ॿुधायो अदा ही आउं क़बूल करियां न की बाबा साहिबु मोचरा तो खाधा असां मां केरु मोचरा कोन खाधे असांखे इहो क़बूल आहे तुंहिंजी मर्ज़ी आहे हाणे धणी जेके ख़ुदि 22,000 उस्ताद जी नुमाइंदगी कनि जंहिंजे लाइ लाग मार्च करे छॾा करे जिनखे पको पाण ख़ुदि हथु कढी अॼा न त उन टाइम में असां न क़बूल करियो आहे न त इहो रिवर्स थी विया उन बि सवलो सिस्टम हो ख़ैर पोइ वरी कराची पता सिंध यूनिवर्सिटी वारे कीअं रेगुलर था सही सिंध खे ख़बर चवण जो मक़सदु इहा आहे त तहरीक ऐलान करण खां पोइ पेर हटाइण खॼणु वापसि वठणु माना उहो मौत जे बराबरि आहे इंशाअल्लाह अलाह कंदो हिमत ॿधो मदद ख़ुदा इंडस्ट्रीज डिपार्टमेंट हींअर तव्हां दोस्तनि मूंखे पुछियो त इंडस्ट्रीज डिपार्टमेंट सां सिकंदर वेठो आहे त ज़िले सदर जा नोटिफिकेशन जहिड़ी इलेक्शन हुई उन खां 3 ॾींहं अॻे इंडस्ट्रीज खां मूं सही कराया असांजी मर्कज़ी इलेक्शन कमेटी हथ कढी भॼी हुई हाणे छा आऊं सोरियुनि जो कहाणियूं तव्हांखे ॿुधायो तव्हां जियो के था ख़ुदा जो कसम कर्ज़ खणी इहे सॼियूं मरला तय कयासीं इंडस्ट्री जा सही करायासीं सभिनी दोस्तनि खे ज़िले सदर खे पुॼाईंदासीं उहो कराया मूं ख़र्च बि मूं कया वरी ख़ुदा जी कुदरत वरी पैसा बि उन्हनि वरिता अरे बाबा जॾहिं सॼो कमु ईअं असां कयो त तव्हां बार बार उन दोस्तनि सॼी पुछे थो एॾा सूर एॾा दर्द मारे जीअं मारे असांखे पर वरी बि असांखे कंहिं ॿाहिरां कोन थो अचो हाणे गॾिजी चलो तकलीफ़ आई असांखे अची वई बाक़ी 3 सालनि चाहियूं था सभु गॾिजी सॼे उस्ताद जेके रहियल मसइला आहिनि वॾे में वॾो मसइलो सॼी प्राइमरी और सर्विस इंशाअल्लाह मुंहिंजी कोशिशि आहे असां सिकंदर खे गुज़ारिश थो कयो सूमर जी ॾींहुं आङार ईंदी असां इंडस्ट्री सां मिली करे कुझु शयूं अहिड़ियूं जेके हींअर लाइव हले पियो ऐं हुते ओपन थो करे पर इंशाअल्लाह तव्हांखे इंडस्ट्री त छा पर तव्हांखे असां हुकूमत जे आला अख़्तियारनि जा लेटर तव्हांजा मुंहिंजे काल में हींअर रस्ते में हूंदा ट्रेजरी में पई वेंदा DC ऑफिस में पई वेंदा असां तव्हांखां सवाइ असां चाहियूं था तव्हीं आराम करो तकलीफ़ असांखे अचे मुंहिंजी कोशिशि आहे त पंहिंजे उहिदेदारनि खां असां सुखो रखियो पाण खे ॾुखियो रखियो जॾहिं बेज़ी जी मदद खां कराची लॉन्ग मार्च कयो मूं सिंध में ऐलान कयो ऐं अकेलो कंदुसि पोइ मूंखे पेट मां बि रती ईंदो पेशाब मां बि रती ईंदो ॿियनि खे तकलीफ़ न अचे मूं हमेशह इहा कोशिशि करे पाण तकलीफ़ वधे इंशाअल्लाह इहे मूंखे तव्हां जेका हिते ॻाल्हियूं करे हिन खां वधीक ख़बर आहे वधीक मुंहिंजूं ॿुधल आहे इंशाअल्लाह उहे सभु शयूं DC साहिब वटि खाली ॾियो छो इंशाअल्लाह DC साहिब वटि तव्हांजी डिस्ट्रिक्ट अकाउंट ऑफिसर वटि तव्हांजे सभिनी DOs वटि तव्हांजे चूंडियल नुमाइंदनि वटि सभिनी वटि गवर्नमेंट जा लेटर तव्हांजा इहे रस्ते में इंशाअल्लाह पइजी वेंदा सिकंदर कोशिशूं करे उहो साईं अख्तर आवाज़ करे अची पहिरियों दफ़ो कराची में ख़ुदा करे ॻाल्हि कयो कंहिंजी माण्हू माना पहिरियों दफ़ो कराची में माना असांखे पंहिंजा बि इहो साथ आहे ऐं उन जा त अख्तर आवाज़ ईंदो आहे माना हर शइ खे फॉलो कंदो आहे बाबा मुख़्तलिफ़ दोस्तनि जा कागज़ ईंदा आहिनि बाबा साईं हिनखे फॉलो कयो ऐं उन जा त हीअ कंदो आहे कोशिशि कंदो पर हींअर पहिरियों दफ़ो कराची में माना पेटे दफ़ो मूं सगारी ऐं बा हिमत वाह करदा 5 रुपया ख़र्चा माण्हू सां गॾु आयो आहे न त हमेशह असांजे खीसा कटंदो आहे सभई कराची में अलहमदिल्ला इंशाअल्लाह अलाह पाक अलाह पाक चाहियो त हींअर ॾिसो अकेले सिर माण्हू कुझु कोन्हे तबलीग कबी हर शइ अलाह पाक जी इख़्तियार आहे तव्हांजी नियत लॉन्ग मार्च कयोसीं मटियारी ज़िले महिरबानी कई सिंध जूं सभु ख़ुदा सिंध जूं सभु सियासी समाजी मज़हबी कॉन्फ्रेंस तलियूं सभु लख जे तइदाद में गॾिजी पयूं अलाह पाक मदद कई 10 सबरी पयूं हींअर
ॿिया समरी जेके मुख़्तलिफ़ सेक्रेटरी जहिड़ो थियनि उहे सभई रिजेक्ट थियनि पहिरियों दफ़ो 2025 में पहिरियों दफ़ो सूबाई वज़ीर तइलीम बाहि हिंद हथो हथ खणी वियो असां मिनिस्टर साहिब जी मीटिंग कई सिकंदर बीठो हुन मीटिंग में ऐं वाइदो के तव्हांखे वठी थो ॾियां ऐं उहा रिकॉर्डिंग अॼु बि सोशल मीडिया ते प्राइम मिनिस्टर सोनू छो 17 अणु 19 वियो जॾहिं 14 स्कैनी में हाणे पोस्ट असां करे छॾियो प्राइम मिनिस्टर छो न थिए उन खां पोइ उहा CM साहिब उहा अप्रूवल कई आहे सर्विस स्ट्रक्चर सभिनी वोट पई आहे अप्रूवल उन खां पोइ सर्विस स्ट्रक्चर कमिटी ठही सर्विस स्ट्रक्चर जी मुफ़्त बि कोन मिलियो आहे इन हींअर राति जी जदोजहद कई आहे इन जेके मुख़्तलिफ़ मरहल तय थिया मुफ़्त बि कोन थिया आहिनि असां साल जी महिनत असांजो रत सत शामिल आहे सेक्रेटरी में त उन खां पोइ पूरो साल उन जी फाइनेंशियल इम्प्लीकेशन उन जूं कानूनी घुरिजूं उन फाइनेंस जा सवाल फाइनेंस जूं क्यूरीज़ चीफ सेक्रेटरी उहा मिनिस्ट्री जी मंज़ूरी उन खां पोइ जॾहिं हींअर 2 महीना पहिरीं फाइनल सभिनी सां सिकंदर खे ॻाल्हि कई सेक्रेटरी साहिब चयो त साहिब इनशाला हाणे मंज़ूर थी वेंदो तव्हांखे जल्दी ख़ुशख़बरी मिलंदी पर छो त उस्ताद बार बार मूंखां ई सुवाल थो करे न तव्हां माना कंप्यूटर तव्हांजो 100% कमु थी वियो आहे ऐं चयो 100% कमु थियल आहे फाइनेंस जो को बि जवाब न आहे हिन टेम ते उन ते ऑब्जेक्शन लॻाए पहिरीं फाइनेंस चयो त 34 अरब ख़र्ची थो हाणे चवनि था 16 अरब पोइ पहिरीं 34 16 केॾो फ़र्क़ु आहे हाणे आउं चवां त अॼु जेका पोज़ीशन हुई 1 रुपयो ख़र्च न आहे प्राइम मिनिस्टर जो सर्विस स्ट्रक्चर मिले थो असांखे हिकिड़ी इंक्रीमेंट जो फ़र्क़ु आहे जेको असांजी सर्विस स्ट्रक्चर कमेटी आहे साईं 3 उन जा मेंबर हुआ जिन या समरी ठाही आहे जिन ते महिनत कई आउं शामिल हुउसि उन में साईं अकबर ब्राह्मणी आहे साईं हनान शेख साहिबु आहे साईं मौला बशीर साहिबु आहे ऐं IT जी टीम आहे एजिस जी टीम आहे उन खां पोइ HR जी टीम आहे उन खां पोइ बजट जा नुमाइंदा हुआ सभिनी गॾिजी हिकिड़ो माना सॼी कैलकुलेशन करे पोइ हुनखे ॾिनी आहे ऐं उन खां पोइ समरी विया मिनिस्टर 2 दफ़ा सवेरे वापसि कई दफ़ा हिन में समरी में झोल आहे जॾहिं मिनिस्टर अप्रूवल लाइ मोकिलिजे हाणे उहो डन आहे इनशाला तव्हांखे जल्दी ख़ुशख़बरी मिलंदी पर उहो सेक्रेटरी फाइनेंस अलाह हींअर ट्रेनिंग ते निकिरी वियो आहे उहो खामखा पाण रखी वेंदो आहे ऐं मुख़्तलिफ़ माना हाणे वरी सर्विस स्ट्रक्चर कमेटी मोकिलियो अॼु वरी ख़बर पियो हाणे वरी वापसि वई अरे पोइ सर्विस स्ट्रक्चर यूनानी मसइली पहिरियों दफ़ो आहे त मूंखे असांजे सेक्रेटरी ऑफिस में ॿुधायो पहिरियों दफ़ो थियो त जेका समरी मार्च थींदी आहे हुन में माना 19 ॼणा हुआ ऑफिस नुमाइंदा सेक्रेटरी 19 माण्हू हुआ 19 माण्हुनि यूनानी मसइली मुतफ़क़ आहे त सिंध प्राइम मिनिस्टर सर्विस खे मंज़ूरी ॾींदी आहे न त थींदो हुन में 4 इख़्तिलाफ़ कंदा 5 इख़्तिलाफ़ कंदा पर हाणे का वजह कॾहिं असांखे रोके पोइ मजबूर थी फाइनेंस जे अहिड़े अधकेर वईअ ते सेक्रेटरी साहिब चयो असां 2 ॾींहं सब्र कयो मिनिस्टर जो 2 ॾींहं सब्र कयो आख़िर केतिरो सब्र करियो असांजो हक़ आहे उनजे लाइ इनशाला असांजी नीयतूं साफ़ आहिनि असां हाणे असांजे लाइ इहो ज़िंदगी मौत जो मसइलो आहे मूं ऐलान कयो प्रेस कॉन्फ्रेंस में पंहिंजे तकरीर में बि कयो 22 तारीख़ ते त इनशाला सिंध प्राइम मिनिस्टर जी सर्विस स्ट्रक्चर जे नोटिफिकेशन खां पोइ सवाइ हाणे हीअ तरीक़े ख़तमु कोन कंदासीं उनजे लाइ असां सभु ऐं सॼे हर प्राइम जे उस्ताद खे गुज़ारिश कंदुसि सिर्फ़ु तव्हां ॻाल्हियूं न करियो पंहिंजी इज़त जे लाइ पंहिंजे ख़ुशहाली जे लाइ पंहिंजे रोज़गार जे लाइ शरीयत इस्लाम बि चयो त पंहिंजे हक़ जे लाइ जात करियो सवाल हर प्राइम मिनिस्टर ते फर्ज़ आहे त असांजो साथ ॾे हीअ सर्विस स्ट्रक्चर जी असांजो हक़ आहे इहो हक़ असीं वठी छॾींदा रहंदासीं हे जेके ॿिया मसइला आहिनि हिकिड़े किथे ऐलान राति देख थी वेंदी इलाही टाइम ते इनशाला हे जेके मसइला आहिनि इहे साईं सिकंदर असां पाण में बाहि में मुशावरत सां छो त मसइला त ज़िंदगी आहिनि मसइले जो नालो ऐं इनिशियल अपॉइंटमेंट बि तव्हांखे थोरो ॿुधाईंदो अला त इनिशियल अपॉइंटमेंट जॾहिं मिनिस्टर मीटिंग थी त मिनिस्टर साहिबु चयो कोर्ट जो कोर्ट सुप्रीम कोर्ट चई कोन्हे पोइ दलाल मिलिया पोइ सेक्रेटरी साहिब या जेको हींअर सेक्रेटरी वेठो आहे उन जेको सिंध प्राइम मिनिस्टर खे ख़ाली पोस्टुनि ते अपॉइंटमेंट कयो उन हक़ आहे इनिशियल अपॉइंटमेंट खां रेगुलर इहो उसूली मुख वाजिबु सेक्रेटरी साहिब जो त इहो छो न हिकु नयूं पोस्टूं थोरी आहिनि हिते पुराणी ख़ाली पोस्टूं आहिनि उते परमानेंट पोस्टूं आहिनि त अलाह कंदो असां सभिनी शयुनि खां वाक़ुफ़ आहियूं कैंपस कलर्स स्कूल हुजनि बदिलियूं हुजनि इनशाला असांजी कोशिशि हूंदी पर पहिरियाती असांजी आहे सॼे प्राइम मिनिस्टर जो सर्विस स्ट्रक्चर जेको असांखे 79 सालनि खां कोन मिलियो आहे उनजे लाइ जदोजहद इहो सभिनी मंज़ूर थियल आहे अलाह जे इख़्तियार आहे ऐं वरी असीं
रात जो तहज्जुद की नमाज पढ़ते हैं, तमाम नमाज पढ़ो। अल्लाह पाक उहा शइ आहे जो अनहोनी को होनी कर दे, वो अल्लाह जी सही ज़ात। इंशाल्लाह असांजी नीयत साफ़ आहे। जेका तहरीक ऐलान लाइ उहा तहरीक जादूजद जारी रहंदी। साईं मुमताज़ बदे साहिब हिकिड़ी तजवीज़ ॾिनी, सुठी तजवीज़ लॻे। माण्हू साईं मुमताज़ बदी चइनि ॾींहंनि दोस्तनि में ॾिनी आहे मूंखे, त वर्कर्स छो त हिते जीअं आयुसि त साईं सिकंदर मूंखे चयो त साहिब डिवीज़न लेवल ते वर्कर्स कमीशन करायूं, त उन में हिकिड़ी डेट असांजी आहे। विच में हिकिड़ो खाली पीरियड आहे, माना 5 सेप्टेम्बर ते ज़िलनि जा मुज़ारा आहिनि। उहे ज़िलनि जा मुज़ारा सिर्फ़ु हाणे 5 तारीख़ ते कंदासीं। 6 तारीख़ ते सेप्टेम्बर लाकान डिवीज़न जो साईं वर्कर्स कन्वेंशन हिते मूं लिखी विझी तारीख़ अनाउंस करे छॾियो न। 7 तारीख़ ते सखर डिवीज़न जो मुशावरती इजलास करो। कन्वेंशन में छा जो कन्वेंशन वर्कर कन्वेंशन साईं काल 8 तारीख़ ते शहीद बेनज़ीराबाद जो सदर नोट करे। 8 तारीख़ 8 सेप्टेम्बर ते 7 ते सखर डिवीज़न जो सदर साईं नोट करे। 6 तारीख़ लाकानी डिवीज़न जो सदर साहब वेठो आहे असांजो महिरबान को नोट करे। 9 तारीख़ बीर बुखास डिवीज़न जो सदर साहब वेठो आहे। 9 तारीख़ बीर बुखास डिवीज़न में आहे। 10 तारीख़ 10 सेप्टेम्बर को कराची डिवीज़न का आहे। 11 तारीख़ को 11 तारीख़ ते हैदराबाद डिवीज़न साईं आहे सदर साहब। साईं मज़ारी साहब नोट करे 11 तारीख़ ते हैदराबाद डिवीज़न हुआ। 12 तारीख़ का 12 सेप्टेम्बर का भट्ट शाह का कराची ताईं पैदल लॉन्ग मार्च है। मुझो ऐलान हो बेनज़ीर साहब जी मज़ार का लॉन्ग मार्च हुयो। पर पोइ जॾहिं अक्सरियती फ़ैसिलो ईंदो आहे त जो भाई करियो था भट्ट शाह करे, ठीकु आहे। जॾहिं अक्सरियत फ़ैसिलो ईंदो आहे पोइ माण्हू हथियार फटा कंदो आउं कहिड़ो विया वापसि कोन वठंदा आहिनि। पर कॾहिं कॾहिं वरी सिकंदर जहिड़ा ज़िद करे वठंदा इन करे इंशाल्लाह 12 सेप्टेम्बर अलाह पाक जी हयाती ॾिनी, ख़ुदा कंदो रब कंदो ऐं अलाह जे इख़्तियार असांजी कोशिशि हूंदी सिफ़ारती ज़रिए सां। जीअं दोस्त हिकिड़े सिफ़ारती ज़रिए सां, दुआउनि सां, दवाउनि सां 12 तारीख़ खां अॻे सिंध प्राइम मिनिस्टर जी नोटिफिकेशन जारी थी वेंदी। असांजी राति जी कोशिशि आहे इंशाल्लाह। पर जेकॾहिं नथो कयो वञे छो त अलाह साईं बि वताए फ़क़ीर खंगाए पोइ मानी मिलंदी जे मुफ़्ती कोन मिलंदी। इन जे करे थी सघे थो अलाह असांखे इम्तिहान वठणो हुजे। जेके असीं शही मुर्सयूं उनखे थोरो वज़न घटि करण जे लाइ असांजी शहीद बेनज़ीराबाद जी वेंदी शही मुर्सा साईं उनखे थी सघे थो अॻे दिल्ली जो सदर असांजो हूंदो उहो शींहुं हूंदो पर उहो वीचारो सॼो सॼी गॾु हलंदो। अलाह खे प्यारो थी वञो। त माना चवण जो मतिलबु वज़न घटिजी वञे उन जे लाइ इंशाल्लाह असां मेज़बानी में वर्कर कन्वेंशन मटियार ज़िले मेज़बानी में 12 तारीख़ खां 12 सेप्टेम्बर खां कराची ते हिते पैदल लॉन्ग मार्च। 17 तारीख़ ते कराची प्रेस क्लब खां गुलाब हाउस मुंहिंजी तजवीज़ हुई सीम हाउस पर साईं सिकंदर जो न गुलाब हाउस हिकिड़ो जेको तजवीज़ जे दोस्त जी तजवीज़ अचे थी माण्हू वरी मञणो पए। गुलाब हाउस 17 तारीख़ शाम जो उते असां पंहिंजो वञी एहतिजाज रिकॉर्ड कराए असां पंहिंजो चातराम जमा जंहिंमें कराईंदासीं। वरी 18 तारीख़ खां कराची प्रेस क्लब ते ऐं अॼु बि चवां थो मूं अॻे बि चयो दोस्त भले इन सां जॾहिं मूं गुज़िरियल साल असां थियणो आहे इहो कराची में असांजी प्लानिंग इहा असांखे प्रेस क्लब में रहणो आहे। मूं दोस्तनि खे उते बि चयो त पाण सां गॾु बिस्तरा खणी अचो, जेके गाॾियूं करियो अचो त वापसि था वञे न माण्हू ॼमी वेही रहे उन में कामयाबी आहे। जेकॾहिं हज़ारे उस्ताद कराची प्रेस क्लब ते 1000 जी तादाद में उस्ताद वेहनि ऐं यकीन सां चवां थो त असांजा मसइला ॾींहंनि में हल थींदा ऐं वरी महीननि में हल थींदा। साईं असां इंशाल्लाह सिंध जे 1.25 लाख उस्ताद मां उमेदवार 3000 छो सिंधी हर उस्ताद चाहे घुटकी जो हुजे
चाहे टंडे मोहम्मद खान जो हुजे, चाहे जकबाद हुजे, चाहे थरपार जो हुजे, चाहे कराची हुजे, हर प्राइमरी उस्ताद लाज़िम फर्ज़ आहे इहे मसइला हल कोन थींदो त हिन जदोजहद तरीक़े में असांजी नीत साहिब असां चऊं था त प्राइमरी उस्ताद ख़ुशहाल गुज़ारे ऐं प्राइमरी उस्ताद जा हे अलामतूं ख़तमु थियनि, हे अज़ाब ख़तमु थियनि, उन जे करे हर उस्ताद खे हिन तरीक़े में हिसो वठंदो इनशाला सॼो उस्ताद फातिह थींदो। तव्हांजी वॾी महिरबानी टाइम लाइ थी वियो आहे हर शइ ते ऐं कुझु शयूं सारे काम ॿीहर वॼायो साईं वर्कर कन्वेंशन जी थोरो लिखो साईं वर्कर कन्वेंशन जूं तारीख़ूं पहिरीं ॾार कानून 6 तारीख़ ते 6 सेप्टेंबर 7 तारीख़ ते सखर 8 तारीख़ ते शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न 9 तारीख़ ते मीरपुर डिवीज़न 10 तारीख़ ते शहीद बेनज़ीराबाद 9 ते मीरपुर 9 ते मीरपुर 10 ते कराची 11 ते साईं अची वियो साईं खे नोट करे हैदराबाद डिवीज़न 9 ते मीरपुर खां कराची ऐं हुन सां गॾोगॾु ही ऐं सिंधी मुंहिंजी कोशिशि आहे त सुभाणे कराची वञा थो उते वेही हिनखे सिंधी में प्रिंट कराए तव्हां सभिनी दोस्तनि में एड्रेसूं असां वटि अची वियूं आहिनि सूमर जे ॾींहुं वरी सिंधी वारा कोशिशि कंदासीं सूमर जे ॾींहुं सिंधी में तव्हांखे उहे ज़िले सदर डिवीज़न सदर खे मोकिलींदियूं भले तव्हां पंहिंजा उते तक जेके चूंडियल नुमाइंदा आहियो हीअ तव्हां विझी हिन मंझि फाइल मंझि उन चूंडनि जे महिल भले जो कोन्हे कोॾो ॾोहो न आहे त पोइ असां उस्ताद आहियूं असांजो मुतालबा मंज़ूरु थियल आहिनि फाइनेंस वारा खां रोके वठनि भले प्रेस क्लब ते वञो तव्हां सियासी सामाजिक धुरियुनि सां मिलो सभु दोस्त मुंहिंजी कतार अदा कंदासीं फड़ी तला इनशाला अला कंदो सिंधी प्राइमरी उस्ताद सर्विस इंस्ट्रक्टर ऐं सिंधी प्राइमरी उस्ताद खे ख़ुशहाल करण जे लाइ जेको असांजी जेके जदोजहद हले पई उन सां रत बि ॾींदासीं जानी क़ुर्बानी हुंदसि माली क़ुर्बानी हूंदसि इनशाला हीअ तव्हां वाइदो आहे 1 इंच बि पोइ हिते कोन हटंदासीं जेसिताईं असांखे सर्विस इंस्ट्रक्टर सभु हिक ॿिए जी ॾिसो केरु कंहिंजो मुखालिफ़ कोन्हे असां सभु हिक ॿिए जी इज़त आहियूं सिंधियो हर प्राइमरी उस्ताद सिंधी पेट्रोल बि हर उस्ताद असांजी इज़त आहे असांजी शान आहे असांजी मान आहे असां जिते घुराईंदा जिते हुकुम कंदा असां आधी राति जो तव्हां पहुचंदो तव्हांजी महिरबानी जय उस्ताद धन्यवाद